अस्सलाम वालेकुम दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी क़िस्त आहे उन में छा थियण वारो आहे। छा इहा जेका पग ॿधण जी कोशिशि कई कमाल खान इहा नाकाम थी वई आहे, कामयाब थी वई आहे कोशिशि कमाल खान जी। नेक्स्ट एपिसोड में वरी ॿीहर इन्हनि माण्हुनि खे गॾु करे पग ॿधंदो कमाल खान जे नाकाम थी वई आहे कोशिशि, या इहो वारिस जो फ़ैसिलो करे पोइ ओठे सां ठाह कराए या पग ॿधण में कामयाब थी वेंदो कमाल खान। ऐं रबन जेका मुखालफ़त कई, छा नेक्स्ट एपिसोड में रबन इन जी ॻाल्हि मञी वेंदो कमाल खान जी पग ॿधण में हाज़िर ऐं उते वञी करे गॾु वेंदो। छा कंदो रबन ऐं नेक्स्ट एपिसोड में कमाल खान वरी ॿियो कहिड़ो क़दम खणण वारो आहे? प्यार सां ईअं ई मञाईंदो या ज़ोर ज़बरदस्ती करे ॻोठ वारनि खे पंहिंजे मथां पग ॿधाईंदो? अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं, पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों पोइ क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायो होसीं त पग जे करे ॻोठ वारनि खे गॾु करे थो कमाल खान। उअं ई थियो राति वारी क़िस्त में तव्हां ॾिठो त पग ॿधण जे लाइ उहो इहा कोशिशि कई ऐं मुखालफ़त सिर्फ़ु रबन ऐं वारिस कई। ऐं वारिस इहा ॻाल्हि कई त मूंखे जेको आहे ओठे सां ठाह कराए ॾेखार, जे ठाह मुंहिंजो ऐं ओठे जो मसलो हल थी वञे थो त मां तोखे पग ॿधण में मदद कंदुसि ऐं तोखे क़बूल कंदुसि। लेकिन इहा कोशिशि करण जी कोशिशि पूरी कंदो कमाल खान, वारिस ऐं ओठे जो ठाह करायां, इहा वारिस खे परचाइण में कोशिशि कंदो। ऐं ॻोठ वारा सभु मुखालफ़त करे उथी हलिया विया। रबन जीअं वियो ऐं वारिस मुखालफ़त कई, ॿियनि बि कई। अहिड़े हिसाब सां हाणे अॻी क़िस्त में जेको आहे इहो ई कंदो कमाल खान, सभिनी खे वरी माना 2-3 क़िस्तनि ते वरी परचाइण जी कोशिशि कंदो त मां पग ॿधण चाहियां थो, तव्हां क़बूल कयो। पहिरियां हू वारिस ऐं रबन खे क़बूल कराईंदो, प्यार सां हुन अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जंहिंमें रबन ऐं वारिस ऐं उन ॻोठ वारनि जे मथां असरु पियो आहे, थी सुधरी वियो आहे। लेकिन हू सुधरियल न आहे, प्यार सां सॼो कमु करणु चाहे थो जीअं को उनजो कुझु बिगाड़े न सघे। रबन जो पीउ बि राज़ी थी वियो आहे त वाकई कमाल खान सुधरी वियो आहे, उनजा घर वारा बि ख़ुशि थी वेंदा। अहिड़े हिसाब सां ॿिया बि ख़ुशि थी वेंदा त कमाल खान सुधरी वियो आहे, पग वाकई ॿधे। लेकिन हू पंहिंजे भाउ खां बग़ैर चोरी ॿधे थो पियो पग। आमिर बि ख़ुशि थी वियो आहे त कमाल खान सुठो कमु करे थो। लेकिन इहो सभु कूड़ हणी करे कमाल खान चयो त मूंखे अधो वॾो चयो, इहो गफ़ार खान कॾहिं बि कोन चयो, सॼो कूड़ आहे। इन जे करे ही चोरी इहो कमु करे थो, तुंहिंजे अचण खां पहिरियां ई मां पग ॿधे वियां ऐं पोइ उन जो रस्तो गफ़ार खान जो ख़तमु कयां, उनखे वापसी ते मतिलबु पुॼण ई न ॾियां। अॼु जो वीडियो इहो एतिरो तव्हां ते पुॼायोसीं, उमेद आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक ऐं हीउ वीडियो अॻिते शेयर बि करे छॾियो। ख़ुदा हाफ़िज़।